वयूं खुशियूं मोकिलाए तोखां पोइ, वयूं खुशियूं मोकिलाए तोखां पोइ, वेठा गम घर ठाहे तोखां पोइ। अभिवात जीवन हो, मज़ो ज़िंदगी में नाहे तोखां पोइ। साईं मुंहिंजा अव्हां पोइ पंहिंजे नाले जी शाइरी या को तहरीर रिकॉर्ड करणु चाहियो था त मुंहिंजो स्क्रीन ते ॾिनल व्हाट्सअप नंबर 0320 28 76 364 हिन नंबर ते राब्तो करिए। अव्हां जी मनपसंदी शाइरी तहरीर, देश परदेस वारी शाइरी, विछोड़े वारी तहरीर, का बि मौज़ू जे हिसाब सां शाइरी रिकॉर्ड करणु चाहियो था, मुंहिंजो ई ॾिनल स्क्रीन ते नंबर नोट करिए अव्हां राब्तो करे सघो था। ऐं दोस्तों पंहिंजा माइट अज़ीज़ दोस्त जेको इन दुनिया में वीचारा हलिया विया उन जे बारे में का यादगार शाइरी रिकॉर्ड करणु चाहियो था त मुंहिंजो हेठि नंबर ॾिनल व्हाट्सअप ते राब्तो करी मूंसां ऐं तव्हां उन जी यादि में का तहरीर रिकॉर्ड कराए सघो था।